हाँ अॼु अचो तव्हांखे कबीर साहिब जा दुआ ॿुधायां, उन्हनि में जेका हिकमत उन्हनि में जेके कहाणियूं आहिनि जेके उन्हनि में उहे तव्हांखे ॿुधायां। कबीर साहिब जो हिकिड़ो दुआ आहे, अॻे इहो हूंदो सभई माण्हू ॼण हिक ॿिए जा महबूब हूंदा हुआ। हर माण्हू जो को न को साजन हूंदो, को न को सॼण हूंदो। पोइ जेको उन पंहिंजे सॼण ऐं साजन खे जेको आहे न्यापा जेका कीअं उमाणीनि था, इहे कबीर साहिब पंहिंजे सॼण खे न्यापा थो उमाणे। ऐं पोइ अहिड़ा न्यापा लतीफ़ साईं या दुनिया जा सभई जेके आशिक़ आहिनि थोरे शाइर आहिनि, उहो मुख़्तलिफ़ अंदाज़ में पोइ पखियुनि जे नाले, पोइ कावनि जे मार्फत, पोइ कबूतरनि जे मार्फत, पोइ सिज जे मार्फत, चंड जे मार्फत इहे न्यापा ॾिना आहिनि। ऐं अॼु अचो त उहो जेको न्यापो जेको आहे सो कीअं जेको आहे सॼण खे जेको आहे सो कबीर साहिब थो उमाणे, ऐं लतीफ़ साईं कीअं थो जेको आहे न्यापो उमाणे पंहिंजे महबूब खे। ऐं कबीर साहिब जेको आहे चवे थो त कासिद मोरा नाम आहे, ए कासिद, अॼुकल्ह अॻे जो कासिद टपाली हूंदा हुआ, ख़त खणी वेंदा, उनखे चवे थो कबीर साहिब कासिद मोरा नाम हुआ सजन को रूबरू दीजियो। चई ईअं न त जेको आहे का नौकराणी बानी अचे दरवाज़े ते जेको आहे उनखे ॾेई छॾी, या ईअं के केबिन वारे खे ॾेई छॾी त हीअ जेको आहे पुराणे जेको आहे साईं जे यार खे वञी जेको आहे ॾिए न, सॼण खे पाण ॾिजईं पर रूबरू ॾिजईं हुनखे। जीअं अगरि हाणे उते वरी उनजो रिएक्शन ॾिसिजे, तो उनखे अहवालु ॾिनो, तो हुनखे असांजो जेको आहे ख़त पहुचायो, असांजो पैगाम पहुचायो, पोइ उनखे ॾिसिजे हुनजो रिएक्शन छा आहे हुनजो। जीअं अगरि हसी पुछे अहवालु मोर, जेकॾहिं हू खिली पवे ऐं असांजो अहवालु पुछे त ॿियो ख़बर त फ़क़ीर जो कहिड़ो हाल हो, त तूं छा कंदे, तुम रो दीजियो। अगरि हसी पुछे अहवालु मोरा तुम रो दीजियो, जेकॾहिं हू खिली ऐं जेकॾहिं मुंहिंजो अहवालु पुछे त तूं रोई ॾिजईं। हाणे लतीफ़ साईं जेको आहे कीअं थो जेको आहे न्यापा उमाणे, ऐं कीअं जेको आहे चंड खे जेको आहे चवे हुकुम ॾे चंड खे, चए थो नासी जे निगाह पहिरीं की पिरींदे। चंड खे चवे थो न सुबुह जो साझर जीअं ई तूं पंहिंजो हुनखे चंड खे थो चए नासी जे निगाह पहिरीं की पिरींदे, चई अहवाल आजिज़नि जा, अहवाल आजिज़नि जा आख़िर जो लॻ अलाह, चई रोज़ निहारीनि राह अखियूं अवां जे आसिरे। हाणे इहो हिते सिज चंड ॿई कोन्हे लिखियलु, पर किथे किथे ईअं आहे त कर्ज़ कमर क़रीब खे आऊं जे चोई सनीअड़ा नई पिरियां खे ॾिज वञी केच चइज त वेचारी वाट बुई। त अॼु अचो जी कबीर साहिब जा हिकु ॿ दुआ पढ़ो, जंहिंमें वरी जेको आहे सो उनखे हिकिड़ो जेको ख़त जेको आहे महबूब जो कोन थो अचे त उनखे हिकिड़ी मयार थो उमाणे। कहिड़ी मयार थो उमाणे, उनखे चए थो मस नहीं कि काग़ज़ नहीं कि देस तुम्हारे रीत, चई तव्हां वटि भला का मस कोन्हे का, या तव्हां वटि जेको आहे सो काग़ज़ कोन्हे, या तव्हां वटि को लिखण जी का घटि कान्हे का तव्हांजी, चई या लिखण सूं आरस भया, चई या तव्हां सुस्तु थी विया आहियो, तव्हांखे वक़्तु कोन थो मिले, तव्हां बिज़ी थी विया आहियो, हिते चए थो आरस भया। मां ठीकु आहे अॼु न सुभाणे, अॼु न सुभाणे, हाणे महबूब खे जेको आहे कहिड़ी परवाह, पर आशिक़ आहे वीचारो उहो मजबूर आहे, उहो त मिठो कंदो आहे। चई लिखण सूं आरस भया, चई घटि करणु उतरी प्रीत, ईअं त न आहे त को प्यारु जेको मोहबत आहे उहा को जेको आहे सो घटिजणु लॻो आहे। हाणे इनजो वरी जवाबु जेको आहे सो वरी उतां जेको आहे सॼण उमाणे थो, उहो चए थो अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का, असुलु ॻाल्हि हीअ आहे त काग़ज़ थोला, चई काग़ज़ थोला नींहुं घणा मूंसीं लिखिया न जाए, चई असुलु ॻाल्हि हीअ आहे त जेको काग़ज़ आहे उहो तमामु थोरो, ऐं तुंहिंजो जेको इश्क़ आहे, तुंहिंजो जेको नींहुं आहे, तुंहिंजो जेको प्यारु आहे, तुंहिंजो जेके ॻाल्हियूं आहिनि उहे जेके लिखण खां घणियूं आहिनि। चई ईअं आहे उहो अॼु छागर में पानी घणा, चई दरिया जेको आहे सो उन में केॾो पाणी हूंदो आहे, चई छागर में पानी घणा सो घाघर में कीअं सवार, चयो घाघर में उहो कीअं समुझो, हिकिड़ी घाघर आहे आऊं हिकिड़ी घाघर, तूं हेॾो जेको आहे समुंड आहीं। चई अञा बि कॾहिं कोशिशि करियां थी धरती सभु काग़ज़ करूं, चई अञा बि चए थी जेकॾहिं आउं कोशिशि कयां थी सॼी धरती आऊं काग़ज़ करे छॾियां, ऐं सभई वण वॾे हिन जा आऊं कलम ठाहे छॾियां, ऐं सत ई समुंड इन्हनि खे आऊं मस करे छॾियां,
पोइ बि चवंदो तुंहिंजो हिकिड़ो जेको गुण आहे, तुंहिंजी हिकिड़ी जेका तारीफ़ आहे उहा बि आउं न करे सघां। केॾो ख़ूबसूरती सां कबीर साहिब इहा ॻाल्हि थो करे कि धरती सभु काग़ज़ करूं, धरती सभु काग़ज़ करूं, लेखण करूं बणरा, चे सारा समुंदर मस कर, चे सारा समुद्र मस करूं, तब तेरा एक गुण न लिखिया जाए, चे तुंहिंजो हिकिड़ो गुण बि आउं लिखी न सघां। ऐं मुंहिंजा महबूब, तुंहिंजा जेके गुण आहिनि, तुंहिंजो जेके ॻाल्हियूं आहिनि, तुंहिंजो जेके वसफ़ूं आहिनि, उहे आउं कीअं लिखी सघां। महिरबानियूं। ऐं सफ़र जारी आहे। कबीर साहिब जो अञा केॾारो बि पढ़ंदासीं, कबीर साहिब जो जेको विछोड़ो आहे उहो बि पढ़ंदासीं। ऐं उन खां सवाइ बि कबीर त अणखुट आहे। ऐं तव्हांखे अञा बि हिकिड़ो दोहो तव्हांखे ॿुधायूं था त साजन गए दो दिन आहे। उहा छोकिरी आहे, उनजो महबूब जेको आहे उहो वियो आहे, उनखे अञा 2 ॾींहं बस थिया आहिनि। हीअ सम्झे थी जेको ज़मानो गुज़री वियो हलियो। चे साजन गए 2 दिन भया, मैं जानू वर्ष 50। चे भोली पुछे पिंड तां, चे पंडितनि खां पुछंदी थी अचे त भोली पुछे पिंड तां, दिन में कितने मास, चे ॾींहं में घणा महीना थींदा आहिनि। चे हुनजो जेको आहे उहो वाइसरे धरा थी विया आहिनि, हुनजी ख़बर ई कोन थी पवे त केतिरो वक़्तु गुज़री वियो आहे। इश्क ऐं प्यार ऐं मोहबतूं जेके हूंदियूं आहिनि उन में जेको आहे सो छिक, उन में सिक, ऐं इहो जेको यादगीर ऐं सार संभाल जेको आहे, इहो ॾाढो जेको अहम हिसो आहे, ॾाढो दर्द ॾींदड़ बि आहे ऐं ॾाढो मज़ेदार बि आहे। ख़ुदा तव्हांजा प्यार, इश्क, मोहबतूं सलामत रखे ऐं ज़िंदगी रही सदाई गॾु हूंदासीं। वरी तव्हांखे कबीर साहिबु ॿुधाईंदासीं, तव्हांखे ख़्वाजा गुलाम फरीद ॿुधाईंदासीं, ऐं तव्हांखे जेका आहे सो बाबा रहमान ॿुधाईंदासीं। जेके बि असांजे जेका सो हिन वादी जा, हिन सिंधू माथिरी जा जेके असांजा सुहिणा सुहिणा जेके शाइर आहिनि क्लासिकल, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दुनिया जा जेके वॾा शाइर आहिनि, टैगोर आहे, उन खां सवाइ नज़रुल इस्लाम आहे, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। कवि जसीम जी तव्हांखे ॿुधाईंदासीं। अवल ख़ैर, सदाई ख़ैर हुजे, सॼे जग जहान जो ख़ैर।